नाज़रीन तमाम तगड़ियां खबर वाला दगड़ी लकांगड़ी मोरी स्टाफ ते सियासी कारकुन गरजानी थी उन्हीं मौके ते रेस गुलाम लाजरवार मामल खान कलोई आलम खान जरवार दोस्त अली कलोई ऐं ॿियनि शिरकत कई। ॿिए पासे गोरसुमाल बारे में रेस गुलाम लाजरवार गुलाम अकबर जरवार दुबैर आरई इमरान आरई मामल खान कलोई हिमायत जो ऐलान कयो। मुझो मोहतरम चेयरमैन मोहम्मद खान कलोई साहब, मुझो मोहतरम वाइस चेयरमैन इमरान सरवर आरई साहब ऐं मुझे काफ़िले में आयल दोस्त हाजी ज़हीर साहब ऐं मुझा बिरादरी जा दोस्तों लवारी बिरादरी ऐं सॼी अक़लियत बिरादरी जा दोस्तों जंहिंमें बजाणा बि आहिनि, लवारी बि आहिनि, ॿिया मेघवार बि बीठा आहिनि दोस्त, कलोई बिरादरी जा दोस्तों, आरई बिरादरी जा दोस्तों, तव्हांखे सलाम ऐं जीए फुटो। साईं मुंहिंजा ॻाल्हियूं कहिड़ियूं कजनि, हीउ तव्हांजो जोश जज़्बो ऐं विलविलो ॾिसी तव्हां फ़ैसिलो अॼु ॾेई छॾियो आहे। असांखे कामयाबी जो फ़ैसिलो तव्हां अॼु कारे दड़े जे दोस्तनि ॾेई छॾियो आहे। 26 तारीख़ परे आहे, तव्हां अॼु असांजो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। असां जहिड़ो तव्हां जोश जज़्बे सां असांजी आज्ञा कई आहे, इंशाअल्लाह इहा ई उमेद ऐं तवक्कुल सां रखो, भरपूर मोट असां खां मिलंदी तव्हांखे।